लतीफ़ साईं चयो आहे त है जे हुआ हित त हूंद मथनि हक़ थियो, जोगिन जी जुगत सारियो थी सूर चरां। सिंधी ॿोली जे बाअख्तियार इदारे पारां मुंहिंजो सलाम। अॼु असां ॿिनि अहिड़नि शख़्सियतुनि खे भेटा ॾियण जे लाइ हिते गॾु थिया आहियूं जिन सिंधी अदब, सिंधी ॿोली, तहक़ीक़ ऐं तर्जुमे में लाजवाब ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं ऐं उन्हनि शख़्सियतुनि ते ॻाल्हाइण वारा बि एतिरा ई क़दावर नाला आहिनि। सभिनी खां पहिरियां हिकिड़ो फ़िक्रो पढ़ां थो, अव्हांजे साम्हूं रखां थो। इन मां तव्हांखे अंदाज़ो थींदो त हू कहिड़ी सतह ते सोचे रहिया हुआ। सिंधी अख़बारूं सिंधी ॿोलीअ जे किन बुनियादी क़ाइदनि खे नज़रअंदाज़ करे रहियूं आहिनि ऐं उर्दूअ जो नक़ल करे रहियूं आहिनि। मसलन अॼुकल्ह सिंधी अख़बारनि में लिखियो वेंदो आहे त आऊं कंडियारो मां पियो अचां या आऊं मोरो मां पियो अचां। शहर जो नालो कंडियारो या मोरो ई सही, पर हिननि जुमलनि में उन्हनि खे कंडियारे या मोरे मां पियो अचां चई इस्तेमालु करिणो आहे। सिंधी बुनियादी तौरु हिकु लय वारी ऐं सुरीली ज़बान आहे। उन जो पंहिंजो ग्रामर आहे ऐं पंहिंजो मिज़ाज। असांखे उन्हनि जी हुरमत करणु घुरिजे। ॿी सूरत में ज़बान जी शिकिल बिगड़ी वेंदी। सिंधीअ में जूणे खे जूणे जा लिखणु ऐं भुट्टे खे भुट्टा लिखणु ऐं ज़रिए खे ज़रिया लिखणु बि ग़लति आहे। इहे तारीख़ी लफ़्ज़ आहिनि साईं अल्लामा आया काज़ी साहिब जन जा। अल्लामा आया काज़ी साहिब जन 18 अप्रैल 1986 ते जावा। तमामु घणी जाखोड़ कयऊं। 9 साल सिंध यूनिवर्सिटी जा वाइस चांसलर रहिया। यूनिवर्सिटी खे आलमी सतह ते पहुचायऊं। केतिरा ई अहम किताब लिखियऊं ऐं आख़िर 13 अप्रैल 1968 ते राह रब्बानी अख़्तियार कयऊं। असां सां साईं अल्लामा आया काज़ी साहिब जन ते ॻाल्हाइण लाइ हिकु अहिड़ी शख़्सियत आहे जिन ॾांहुं तमसीली तौर ते ॼण त अल्लामा साहिबु आलम अरवाह मां ख़त लिखियो। तव्हां सम्झी विया हूंदा। असां सां गॾु आहे साईं नियाज़ पंवर साहिबु। उन सां गॾु हिकु अहिड़ी शख़्सियत जंहिं सिंधी शाइरी, सिंधी तर्जुमे, तारीख़, तहक़ीक़ ऐं इन खां अलावा ॿियनि केतिरनि ई मैदाननि ते तमामु घणियूं ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं। साईं नियाज़ हिमायूनी साहिबु। नियाज़ हिमायूनी साहिब जो असुलु नालो मुश्ताक अहमद हो। हू 12 अप्रैल 1930 ते ॼाओ। 20 खां मथे किताब शाया थी चुका आहिनि। अञा केतिरा ई किताब शाया थियणा आहिनि ऐं उन्हनि ते ॻाल्हाइण लाइ असां वटि 100 खां मथे किताब तरतीब ॾियणु या तबज़ात लिखण वारो ताज जोयो साहिबु आहे, जंहिंखे हलंदड़ फिरंदड़ सिंधी अदब जी इंसाइक्लोपीडिया चयो वञे थो। सिंधी ॿोली जे बाअख्तियार इदारे सां तमामु गहरो तालुक़ु अथनि, बल्कि हिकु त वक़्तु अहिड़ो हुयो ॼण त अथॉरिटी जो नालो ऐं ताज जोयो लाज़मी मलज़ूम हुया। हिकिड़ो गीत तव्हांजे साम्हूं रखां थो, उनखां पोइ असां इन्हनि शख़्सियतुनि तां ॻाल्हाईंदासीं। सिंध जाॻे पई, नियाज़ हिमायूं साहिब जो तमामु घणो मशहूरु ऐं मक़बूल गीत। सिंध जाॻे पई, सिंध जी मकली ऐं सामुई जो कसम, शाह जी सुहिणी ऐं मारुई जो कसम, पंहिंजे झांगियुनि खे झोलीअ में लोली ॾेई, पंहिंजे लोलीअ खे बाग़ीअ जी ॿोली ॾेई, सिंध जाॻे पई। राति जी सांत में कंहिं सितारे मिसाल, सुबुह जे नूर में कंहिं निज़ारे मिसाल, माउ जे रूह में रास लोलीअ जियां, कुंवार जे ज़हन में कंहिं पिरोलीअ जियां, सिंध जाॻे पई। हीर जी हंज में मस्त सुरहाण जां, वीर जे वर ते अलमस्त चांड्राण जां, कोई मासूम पींघे में मुरके जीअं,
कोई महबूब यादुनि में मुश्के जीअं सिंध जागे पई। सिंध सदियुनि खां मज़लूम रहंदी अचे, पंहिंजे हक़नि खां महरूम रहंदी अचे। हिन जे आहुनि मां उम्मीद किरणा कढिया, ओचिती जोत जज़्बनि मां झरणा कढिया। सिंध जागे पई। को ज़मानो त हिन सां इहो ज़ुल्म हो, हिन जो नालो वठण बि वॾो जुर्म हो। काल्ह उन जुर्म में जे बि झलिजी विया, तिन जे सदके ई सभु रंग रचिजी विया। सिंध जागे पई। काल्ह हुन ते त कंहिं लुड़क लाड़ियो न थिए, हिन जे सूरनि सां कोई सलहाड़ियो न थिए। अॼु त हर कोई थो रत वहाइणु घुरे, इश्क हिन जे में सूरी सजाइणु घुरे। सिंध जागे पई। को भले मिक्र ऐं जबर जारी रखे, होश ऐं जोश थी सिंध सारी रखे। हाण हीलो हली की न संगदे कोई, सिंध मारे मञाए न रहंदो कोई। सिंध जागे पई। ज़ुल्म क़ाइमु न रहंदो न ज़ालिम हिते, ऐं न गासिब रही सघंदो सालिम हिते। जिन हयाती असां ते कई तंग आ, सिंध सारी जी तिन साण अॼु जंग आ। सिंध जागे पई। सिंध ऐं सिंध मुंहिंजे अयामनि जी सिंध। सिंध ऐं सिंध मुंहिंजे अयामनि जी सिंध, मूंखे आसीस ॾे मुंहिंजे ख्वाबनि जी सिंध। तुंहिंजे गीतनि खे संगीत ॾींदो रहां, तुंहिंजो चारण थी हीअ सैन हणंदो रहां। सिंध जागे पई। सिंध जागे पई। साईं न्याज़ हिमायूनी साहिब जो लाज़वाल गीत, ऐं न्याज़ हिमायूनी साहिब ते ॻाल्हाइण लाइ असां सां गॾु आहे साईं ताज जोए साहिबु। जी साईं ताज साहिबु, तव्हां न्याज़ हिमायूनी साहिब जी शाइरी, उनजे कयल अदबी ख़िदमतुनि, उनजे तर्जुमे, उनजी तहक़ीक़, उनजी तारीख़ खे कीअं था ॾिसो? न्याज़ हुमायूनी सिंध जो ईअं चओ त क़ौमी शाइर थी गुज़रियो आहे, ऐं उनखे सिंध जी तहज़ीब, तमदुन ऐं तारीख़ जो शाइर सॾियां थो। न्याज़ हुमायूनी उन्हनि शाइरनि में शामिल आहे जिन में अब्दुल करीम गदाई या शेख अयाज़ वग़ैरह अची वञनि था, जिन विरहाङे खां अॻु शाइरी कई। ऐं ख़ासि करे न्याज़ हुमायूनी विरहाङे खां अॻु जेका आज़ादीअ लाइ तहरीक हली, त उनजे शाइरनि में शुमारु थिए थो। न्याज़ हुमायूनी मुख़्तलिफ़ उनजी शाइरीअ जो त हिकिड़ो किताबु छपियो धरतीअ जा गीत, ऐं ॿियो किताबु छपियो साणेह जी साख। साणेह जी साख में दोदे चनेसर जो मुकमिल दास्तान अची थो वञे। बाद में इन्हनि ॿिन्ही किताबनि खे ऐं इन खां सवाइ हिकिड़ी प्रिय खां पहिरीं लोक कहाणी, लेननि ते हिकिड़ो नज़्म, ऐं ॿिया केतिरा नज़्म ऐं लोक गीत जेके धरतीअ जा गीत में शामिलु न हुआ, उहे गॾु करे मूं दिलि ऐं धरतीअ जा गीत जे नाले सां संदसि शाइरीअ जो किताबु तरतीब ॾिनो, जेको रोशनी पब्लिकेशन छपाए पधिरो कयो। त संदसि शाइरीअ जो इहो हिकिड़ो ई किताबु आहे। उनखां सवाइ न्याज़ हुमायूनी इबरत में ऐं ॿियनि अख़बारुनि में नज़री ख़ुशगुज़री ऐं ॿियनि उनवाननि सां, मखोल मीरापुरी या ॿियनि नालनि सां हुन मज़ाहिया नज़्म लिखिया, जिन खे मूं धार किताब जी सूरत में तरतीब ॾिनो, जंहिंजो उनवान आहे दोज़ख में रहण जी रिहर्सल। उहो बि रोशनी पब्लिकेशन पारां 12 तारीख़ अचिणो हो, पर प्रेसुनि जे मसइलनि करे आउं सम्झां थो 20 ताईं इहो किताबु अची वेंदो। त हुनजी शाइरीअ जा ईअं सम्झो त हीअ जेको दिलि ऐं धरतीअ जा गीत, इन में अञा कुझु नवां गीत बि मिलिया आहिनि, उहे बि हिन में शामिलु कबा। पर हिन में तव्हां ॾिसंदो त लोकगीत जेके मिसाल शेख अयाज़ जा चीणूं या हमरचो वग़ैरह, हिन उनखां वधीक हिन में ॾिना आहिनि। मिसाल हिकिड़ो आहे तासरड़ो। पुराणे ज़माने में छा जंगियूं थींदियूं हुयूं, घोड़नि ते टॉप टॉप कंदा ईंदा हुआ, त ख़ासि करे शिकारपुर खां जॾहिं लंघो त उतां जे माण्हुनि हिकिड़ो दस्तूर करे छॾियो त ट्रामे या पितल जूं तसरियूं मथनि जे हेठां या खट जे हेठां रखी छॾींदा, त घोड़े हार्स पावर जेके चइबो आहे, घोड़े जे सुंभनि जे आवाज़ ते उहे तसरियूं आवाज़ु कढणु शुरू कंदियूं, त माण्हू सम्झंदा त हाणे के जंगी माण्हू अचनि था। त पोइ उन ते हिकिड़ो गीत लिखियईं तासरड़ो थियो वॼे,
तासड़ो तो बचे वॼे मुंहिंजी सिंधड़ी शल बचे, इन नमूने सां लिखियईं। ॿियो हिकिड़ो ऊड़ो नज़्म लिखियईं। ॿाराड़ीअ में छा थींदो आहे त जार खे जेको आहे तड़ण जे लाइ माण्हूअ जे वेस में काठियूं या उन्हनि में माण्हू कमीस वग़ैरह टंगे छॾिबी आहे, त परे खां जहिड़ो माण्हू बीठो हूंदो आहे, त उनखे हुन मुहरो चई उन ते हिकिड़ो लिखियो, उन ते ऊड़ो चई लिखियो। ऐं ॿियो वरी मुहरो छा आहे त गऊं न मिलंदी आहे त उनजे अॻियां खल विझी गाबे वग़ैरह जी उनखे, त उहो मुहरो थींदो आहे। त इन्हनि ते हिकिड़ा नवां माना गऊं जो फर जॾहिं मरी थो वञे ॼमंदे ई, त उनखे पोइ वरी उन मां गोश्त वग़ैरह कढी उन में बोह भरे ढगी उनखे छटींदी। हा बिल्कुलु। हिन ते कबीर साईं जो हिकिड़ो बैत बि आहे त हीअ गऊं छा थी करे, हुन ते चए थो गऊं इन जे करे थी चटे हिनखे, जो इहा हुनजी चम हुनजो ई पंहिंजो चम आहे। त अहिड़ा लोकगीत हिन लिखिया। तंहिंखां पोइ आउं सम्झां थो त तवील नज़्म लिखण में नियाज़ हुमायूनी जो तमामु वॾो हिसो आहे। मकली या ॿिया त नोरंदे रोअंदे नीर खुटी विया, लहू अची वियो लुड़कनि में, आऊं कीअं खिलंदे खीर पिया, मुंहिंजी सिंधड़ी आहे सुॾकनि में। तवील क़िस्म जा हुन नज़्म लिखिया, मेले ते लिखियईं। तंहिंखां पोइ हुन माहिया, बालू ऐं जूंगारूं, लोलियूं ऐं काफ़ियूं बि लिखियूं। त हिन जी शाइरीअ में ग़ज़ल बि आहिनि, दोहा बि आहिनि, गीत बि आहिनि, ऐं गीत जो बि कमाल जो शाइर आहे। ठीकु आहे। उनखां सवाइ नियाज़ हुमायूनी सिंध जी तारीख़ ते मिसाल मज़र शाहजहानी या असांजो ताज़ा मार्क नवाए मार्क जेको फारसीअ में हो, उनखे ताज़नि मार्कनि जी तारीख़ जे नाले सां तर्जुमो कयईं, या मज़र शाहजहानीअ जो सिंधीअ में तर्जुमो कयईं। इमाम ख़ुमैनी जी शाइरी जो इमाम ख़ुमैनी राहे इश्क जे नाले सां उनजो तर्जुमो कयो। ऐं उनखां पोइ पाण इन लुग़त ते बि वधीक ॼाण रखंदा। मफ़्तून हमायूं जी जो फ़रंग हमायूनी जेको न रुॻो उनखे, पर लुग़ात हमायूनी नाले सां किताबु छपे जेको सिंधी लैंग्वेज अथॉरिटीअ छपरायो आहे। त हिन तारीख़ ते किताब तर्जुमो कया। तंहिंखां पोइ सिंधी नामा ऐं ख़ासि करे सिंधी शाइरी जेका नौजवाननि जी शाइरी आहे या क़दीम शाइरी, उनजो इख़्तिसार अकेडमी ऑफ लेटर्स पारां उनजो छपियो आहे। ऐं या रिसाला अवेसी आहे, शाह लतीफ़ ख़त लिखियो मखदूम मुइन खे त सवली सिंधीअ में अवेसिया फ़िरके जी ॼाण ॾिनी वञे, त उनजो तर्जुमो बि नियाज़ हुमायूनी सिंधीअ में कयो। उन ते फुटनोट लिखिया जेको कल्चर डिपार्टमेंट छपियो आहे। त हिन जा वीहारो उनखां पोइ मलूकुल कलाम जेको आहे असांजे, तंहिंखां पोइ शाह करीम बुलड़ी वारो कलाम, काज़ी काज़न जो आह्वान सहरा जे नाले सां हुन छपियो। शाह लतीफ़ जो जी शाइरीअ जो हुन गुलबांग लतीफ़ जे नाले सां सराइकीअ में जेको 15 सुर छपिया आहिनि। ऐं उनखां सवाइ फारसी में आहे न गुलबांग फारसी में, ऐं अरबीअ में त उहो हिन न कयो आहे। फारसीअ में हुन साईं GM सर जे बि हिकिड़े किताब जो तर्जुमो कयो जेको न छपिजी सघियो। त ही हकीम बि हो। त हिन तिब ते तारीख़ ते 2 किताब लिखिया। टियों किताब हिन जो सम्झो त तयारु पियो आहे, जेको मूं वटि बि आहे, संदसि पुटनि वटि मौजूदु आहे, उहो छपिजणु खपे। त हीउ नियाज़ हुमायूनी घण पहलू हुई, हिकिड़ो हकीम बि रहियो ऐं शिकारपुर में शफ़ा खाने में पढ़ाई, हैदराबाद में तिबी कॉलेज में केतिरो अरसो पढ़ाई। ही जेको राइटर्स गिल्ड, पाकिस्तान राइटर गिल्ड जो बि मेंबर रहियो, सिंधी अदबी संगत सां तमामु घणो वाबस्ता रहियो। उर्दू साइंस बोर्ड में जेका जॾहिं लाइब्रेरियन रहियो त उते सिंधी अदबी संगत जा क्लास थींदा हुआ। त नियाज़ हुमायूनी जो वञून तहरीक हुजे या पाकिस्तान खां पहिरीं आज़ादी जी तहरीक, ॿिन्ही में हिकिड़ो क़ाबिल क़दुरु हिसो आहे। ऐं हू असांजो ईअं सम्झो त जीअं शेख अयाज़ क़ौमी शाइर आहे त नियाज़ हुमायूनी बि ईअं क़ौमी शाइर आहे। उनखां सवाइ हुनजी शाइरीअ में ख़ासि करे तशबीहुनि जो ई बादशाह आहे। ऐं उहे ज़मीनी तशबीहूं तव्हांखे हैरत रखंदी। मिसाल, सिंधड़ी तुंहिंजे सुख में साख भली, फुटंदी नेठि त पंहिंजी बाख भली,
आऊं न पूॼियां लोक जियां धणी कॾहिं बि दुनिया जा मुंहिंजी दयाणी सिंध अला सदके जंहिं तां सव सुजूद। या ॾिसो हिकिड़े फारसीअ में सराइके में हिन जो बालू आहे, कुंडियूं भिरवां त सनड़ा चप बालू असां तरसूं कीअं तो वटि सांढियल सप बालू। वाह वाह। हाणे चपनि खे सप सां तशबीह ॾियणु ऐं एॾियूं खोड़ तुंहिंजी लोॾ में लहरा बीनुनि जा, असां मस्तीअ में छिड़िया चीणा सप सीननि जा। या ॿारनि वांगुरु उबता सुबता लीका पाए काशे मेटे काश ड्राहे वेठो गीत लिखां। त अहिड़े नमूने जा हुन जा गीत या उन्हनि में या त सेज पलंग ते पई थी उथलां ॼण त तए ते मानी मुंहिंजा जानी मां त सनियो पई ॻाए। त तए ते जीअं उथलणु आहे त ईअं तशबीहूं हिन जूं कमाल आहिनि। ऐं उहे ख़ासि करे साणेअ जी साख जेको दोदे चने से दास्तान आहे उनजे हिकिड़े हिकिड़े बंद में छह तशबीहूं आहिनि। वाह। त छह सिटूं आहिनि त छह तशबीहूं, त कमाल जो शाइर आहे असांजो। तमामु ख़ूबसूरत। यकीनन नियाज़ हिमायूनी साहिबु हिकिड़े दौर जो उहो नुमाइंदो शाइर आहे जंहिं जी शाइरी में असांखे लॻे थो त उन दौर जूं समूरियूं सियासी माशी ऐं समाजी हालतूं नज़र अचनि थियूं। ऐं हिकिड़ी तारीख़ आहे जेका शाइरी में लिखी वई आहे, मज़ाहमत जी तारीख़, इंसान दोस्ती जी तारीख़ ऐं वतन दोस्ती जी तारीख़। असां साईं नियाज़ पंवर साहिब ॾांहुं हलंदासीं। नियाज़ पंवर साहिबु जंहिं जाइ ते रहे थो, जंहिं मादर इल्मी सां कंहिं न कंहिं हवाले सां सलाहियल रहियो आहे, उते अॼु बि उहे पेर ऐं पेरनि जी दज़ शायदि हुजे जिन में ख्वाब बि हुया ऐं सिंध जे आला इल्म जे मर्कज़ जा उहे ख्वाब, उहे सपना जेके के त साबिया थिया पर के अञा थियणा आहिनि। असां जेकॾहिं कंहिं अकेले सिंधी माण्हूअ खे फ़िलासफ़र चऊं त उहो यकीनन अल्लामा आया काज़ी साहिबु। साईं अल्लामा आया काज़ी साहिबु जंहिं भूरी छोकिरी ख़ुदा जी ॻोल्हा में लिखियो, जंहिं सूफ़ी लाकूफ़ी खां वेंदे ॿिया इंतिहाई अहम मज़मून लिखिया, शाह लतीफ़ ते तमामु वॾो कमु कयो, शाह साईं जो रिसालो तरतीब ॾिनो, सिंध जे तसवुफ़ ते तमामु घणो कमु कयो ऐं सिंध जे हर फ़िक्र ते हुन जी नज़र हुई ऐं हू चाहे पियो त सिंध तरक़ी करे, उहा तरक़ी जेका हुन जो ख़्वाबु हुई, जेको ख़्वाबु मुकमिल त साबिया कोन थी सघियो आहे पर यकीनन उन ख़्वाब जे रस्ते ते ज़रूरु आहियूं। असां सां गॾु आहे साईं नियाज़ पंवर साहिबु। ख़ाइन साईं अल्लामा आया काज़ी साहिब जी शख़्सियत, उन्हनि जे कमु, कंट्रीब्यूशन ऐं ॿियो जेको हुन जी छाप आहे सिंध जे फ़लसफ़े ते, फ़िक्र ते ऐं हुन जो जेको कमु आहे उन बाबति पुछंदासीं। महिरबानी डॉक्टर साहिबु। ऐं यकीनन पाण इंतिहाई ख़ुशनसीब आहियूं जो अल्लामा आया काज़ी जहिड़े हिकिड़े वॾे कदावर शख़्सियत जो जनमु असांजे हिन धरतीअ ते थियो। ऐं सिंध जी जेका हिन वक़्तु असां सूरत हाल ॾिसूं था, इल्म जी सूरत हाल, अदब जी सूरत हाल, फ़लसफ़े जी सूरत हाल, त असीं सम्झूं था त इन जी तरक़ीअ में अल्लामा आया काज़ीअ जो जेको फ़िक्र आहे, फ़लसफ़ो आहे ऐं महिनत आहे ऐं विजन आहे, उहो असांखे नज़र अचे थो। तव्हांजी इहा ॻाल्हि दुरुस्त आहे त अञा कई कम ऐं कई पंध मौजूदु आहिनि जिन में असांखे अॻिते वधण जी ज़रूरत आहे, पर बुनियाद जेके आहिनि उहे अल्लामा आया काज़ी साहिबु विधा ऐं अॼु असीं उन्हनि ई बुनियादनि जे हिसाब सां अॻिते वधूं पिया। सभ खां वॾो जेको कमु आहे अल्लामा आया काज़ीअ जो, जेको यकीनन इहे संदसि ॿियनि तमामु घणनि कमनि ते हावी आहे, संदसि ॿिया कम बि जाम आहिनि जिन ते बि मुख़्तसर थोरो गुफ़्तगू कबी, पर सभ खां वॾो कमु जेको आहे उहो आहे त सिंध यूनिवर्सिटीअ जो क़याम। ऐं सिंध यूनिवर्सिटी जे क़याम जे हवाले सां हुन जेका विजन पाण सां गॾु खणी आयो, हुनखे को घणो वक़्तु बि कोन मिलियो सिंध यूनिवर्सिटीअ में। ज़ाहिर आहे मुंहिंजो ख़्यालु आहे त 9 साल खनि यूनिवर्सिटी जे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते वाइस चांसलर रहियो आहे, पर हुनजो जेको बुनियाद जा जेके कम हुआ उहे मुकमिल न थिया, पर हुन काफ़ी हद ताईं सिंध यूनिवर्सिटीअ खे पंहिंजनि बुनियादनि ते बीहारियो। ऐं अॼु जॾहिं असीं ॻाल्हि कयूं था त सिंध यूनिवर्सिटी सिंध जी मादरे इल्मी आहे, त इन ॻाल्हि में को बि शक न आहे त हिन वक़्तु बि सिंध यूनिवर्सिटीअ जूं कई शाख़ूं
सिंध जे कई इलाइक़नि में पखिड़ियल आहिनि जिन जो जनमु जेको आहे सिंध यूनिवर्सिटी मां थियो। वो ज़रई यूनिवर्सिटी हुजे, उहा एग्रीकल्चर पंहिंजो इंजीनियरिंग यूनिवर्सिटी हुजे, उहा मेडिकल यूनिवर्सिटी हुजे, ॿियूं जनरल यूनिवर्सिटियूं हुजनि, इहे बि सिंध यूनिवर्सिटीअ जे ई कुख मां जनमु उन्हनि वरितो आहे ऐं अॼु उन्हनि जा माण्हू सॼी सिंध में सॼी दुनिया में सिंध जो नालो रोशन कनि पिया। अलामा आया काज़ीअ जो जेको जीअं ज़िक्र थिए पियो त उन्हनि जो जनमु सिंध में थियो, पाट शरीफ़ में उहे ॼावा ऐं उतां खां पोइ हैदराबाद में उहा आया। हुनजी तइलीम जो जेको सिलसिलो आहे उहो किथे हैदराबाद में तइलीम थी आहे, कुझु वक़्तु अलीगढ़ यूनिवर्सिटीअ में पढ़िया आहिनि ऐं उन खां पोइ हुन जेका मुकमिल जेका तालीम आहे या आला तालीम जंहिंखे पाण चऊं त उहा लंडन में थी आहे। जेकॾहिं हुन जी ज़िंदगीअ ते पाण डॉक्टर साहिबु नज़र विझंदासीं त हू इल्म जो जेको सो प्यासो हो, हुन पंहिंजे पाण खे के ख़ासि इल्म ताईं महदूद न कयो। हुन जीअं असां वटि थींदो आहे त को माण्हू इंजीनियरिंग साइड ॾे हलियो वियो, को एग्रीकल्चर ॾे हलियो वियो, को मेडिकल ॾे हलियो वियो, पर जेकॾहिं पाण अलामा आया काज़ी साहिब जे प्रोफाइल ते नज़र करियूं था त अलामा साहिब खे हर इल्म ॾांहुं जेको आहे सो तजसुस हो, उन जो शौक़ु हो। ऐं हू जॾहिं लंडन में आहे त हुनजी प्रोफाइल में तव्हां ॾिसंदव त हू केमिस्ट्री जो इल्मु बि हासिलु कंदे नज़र अचे थो, हू फिज़िक्स ते बि आला तइलीम हासिलु कंदे नज़र अचे थो, हू नफ़्सियात ते बि आला तइलीम हासिलु करे पियो, हू फ़लसफ़े खे बि पंहिंजे पाण सां गॾु रखे थो ऐं उन सां गॾोगॾु हू कानून जी डिग्री जंहिंखे पाण बारेट लॉ चऊं था त हू कानून जे इल्म ते बि उनजी दस्तरस आहे। त हू अलामा साहिब खे हिकु हद ताईं पंहिंजे पाण खे महदूद करण जे बदिरां हुन को बि वक़्तु पंहिंजो अजायो न छॾियो ऐं हू जिते बि रहियो त हू इल्म जी जेका आहे सा हुन वटि प्यास हुई, उञ हुई ऐं हूअ जेका उञ खणी आयो उहा जॾहिं सिंध में खणी आयो त पोइ हुन चाहियो त मूंसां गॾु सिंध में जेका बि इल्म जा प्यासी आहिनि उहे मूंसां गॾु हुजनि। ऐं पोइ सिंध यूनिवर्सिटीअ जो जेको क़यामु हो, तव्हांखे सभिनी खे ख़बर आहे त उहो सिंध यूनिवर्सिटी पहिरीं त कराची में, पोइ वरी जॾहिं सिंध हैदराबाद ऐं जामशोरे में यूनिवर्सिटी आई त उनजो मुकमिल जेको बुनियादु आहे उहो अलामा आया काज़ी साहिबु रखियो ऐं हुन में हुन साइंस जे सब्जेक्ट खे ख़ासि अहमियत ॾिनी। हुन जेका पहिरीं डिपार्टमेंट आहे उहा केमिस्ट्री ऐं फिज़िक्स जूं डिपार्टमेंटूं उहे क़ाइमु कयूं ऐं उन खां पोइ हुन ॿियूं डिपार्टमेंटूं क़ाइमु कयूं ऐं उन सां गॾोगॾु अदब ॾांहुं, इल्म ॾांहुं, फ़लसफ़े ॾांहुं, शहाबत जीअं तव्हां ज़िक्र कयो त शहाबत लतीफ़ भिटाईअ सां हुनजो ख़ासि उनसो उन शहाबत लतीफ़ भिटाईअ जे किताब खे बि रिसाले खे बि कंपाइल कयो, पर उनजो के हद ताईं, काफ़ी हद ताईं अंग्रेज़ीअ में बि उनजो तर्जुमो आहे मोहतरमा संदसि घरवारी मिसिस एल्सा काज़ीअ सां गॾु, त उहो तर्जुमो बि उन में शामिलु आहे। उन खां सवाइ हू रुगो किताबी इल्म ताईं पंहिंजे हुन पाण खे महदूद न रखियो, पर मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते हू लेक्चर ॾियण जे हवाले सां, ख़ासि तौर ते ख़ुतबा ॾियण जे हवाले सां ऐं शहाबत लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे इल्म जे या उनजी शाइरीअ जे मुख़्तलिफ़ हवालनि सां हू जेके तहरीरूं कंदो हो या ॻाल्हाईंदो हो त उन में बि हुन जेतिरो बि हुन वटि इल्मु हो उहो हुन पंहिंजो फहिलाइण जी कोशिशि कई। ऐं जीअं तव्हां ज़िक्र कयो त भूरी छोकिरी अलाह ताला जी ग़ुलामी, ख़ुदा जी ग़ुलामी, त उहो किताब बि पंहिंजे हवाले सां, पंहिंजी तारीख़ जे हवाले सां उहो तमामु अहम आहे। सो मां सम्झां थो त अलामा आया काज़ी साहिब जो जेतिरो कमु आहे ऐं हुनजो जेको फ़िक्र आहे ऐं हुनजो जेको क़द आहे उहो एतिरो घणो कमु थियलु आहे जो असीं सिर्फ़ु उनजे वफ़ात जे ॾींहं ते या हुनजी जनम जे ॾींहं ते उनखे यादि करियूं ऐं उन कम जी जेका आहे सा ज़िक्र करियूं, उहो को पंहिंजो उन सां इंसाफ़ न थींदो या नाइंसाफ़ी आहे त अलामा आया काज़ीअ खे असां सिर्फ़ु हुनजे वफ़ात वारे ॾींहं ते या जनम जे वारे ॾींहं ते यादि करियूं, पर हुनजो जेतिरो कमु आहे असीं सिंध जा माण्हू तमामु घणा ख़ुशि नसीब आहियूं जो असां अलामा आया काज़ी साहिब जहिड़ो वॾे में वॾो मुफ़क्कर असांजे हिन धरती ते जनमु वरितो आहे। ऐं पोइ वरी जेकॾहिं ॾिसंदासीं त अलामा आया काज़ीअ खां जे दौर में ऐं उन दौर सां में जेके ॿिया माण्हू लिटरेचर जे हिसाब सां, सियासत जे हवाले सां ऐं दुनिया जे ॿियनि इल्मनि जे हवाले सां सिंध में जेके उसरिया पिए, उन ते बि अलामा आया काज़ीअ जे फ़िक्र जो, उनजे फ़लसफ़े जो, उनजी ॻाल्हियुनि जो असरु रहियो ऐं उहे माण्हू पोइ उन्हनि अॻिते हली पंहिंजे पाण खे
उन क़द ताईं या उन पंध में कंटिन्यू कयो जंहिं पंध जो ॾस उन्हनि खे अलामा आया काज़ी ॾिनो। सो मां सम्झां थो त अलामा आया काज़ीअ जो जेको कमु आहे उहो तमामु घणो कमु आहे ऐं उन जो फ़लसफ़ो तमामु घणो थियलु आहे ऐं असांखे इन पासे में अञा बि घणे कुझु करण जी ज़रूरत आहे। बिल्कुलु असल में छा आहे त अलामा साहब जॾहिं सिंध यूनिवर्सिटी ठाही हुई त हुन जे ज़हन में ऑक्सफोर्ड जहिड़ियूं यूनिवर्सिटियूं हुयूं, हुन जे ज़हन में कैम्ब्रिज जहिड़ियूं यूनिवर्सिटियूं हुयूं, हार्वर्ड जहिड़ियूं यूनिवर्सिटियूं हुयूं, छाकाणि त हू उहे सभु यूनिवर्सिटियूं ॾिसी आयो हुयो ऐं हुन चाहियो पिए त सिंध में इन ई सतह जी हिकिड़ी यूनिवर्सिटी हुजे। ऐं हिन मदद अली सिंधी साहब जेको तरतीब ॾिनो आहे किताब अल्लामा अकाज़ साहब ते, उन में लिखियो आहे त हिन यूनिवर्सिटी जी अदावत खां वेंदे, इन जे नक्शे खां वेंदे, उन जे हर कम जी निगरानी हुन पाण बीही कराई ऐं जेके शुरूआती शोबा खोलिया हुअईं उन्हनि में एजुकेशन बि शामिलु हुयो। हुन चाहियो थिए त तालीम ॾिजे कीअं, पहिरियां उस्तादनि खे इहो सेखारियो वञे। मूंखे यादि आहे मूं हिकिड़ी तक़रीर अल्लामा अकाज़ साहब जी पढ़ी हुई जेका हुन ईद जे मोकलुनि खां पोइ उस्तादनि खे गॾु करे ऐं उहा कई हुई ऐं हुननि खे ॿुधायो त असां जा जेके ॿार आहिनि उन्हनि खे असां कहिड़े तरह सां इल्म सां हुन इल्म जो शौक़ु उन्हनि जे ज़हन में पैदा करे सघूं था, त हू मेन मेकर हुयो, हू माण्हू ठाहींदड़ हुयो, इदारा ठाहींदड़ हुयो। साईं ताज साहब उन्हनि खे कीअं थो ॾिसे? साईं, पहिरीं ॻाल्हि त अलामा काज़ी सिंध यूनिवर्सिटीअ जो बानी हो, पर सिंध यूनिवर्सिटीअ जो असली बानी साईं जी अमसद हो, जंहिं हिकिड़ी 1940 में हिकिड़ी कमेटी ठाही जंहिंमें मीरा मोहम्मद शाह, अल्लामा काज़ी, प्रिंसिपल भुटाणी ऐं ॿिया माण्हू शामिलु हुआ। पर उन वक़्त में थोरा इख़्तिलाफ़ थियण करे काज़ी साहब अक्सर मीटिंगुनि में घटि वियो। पोइ जॾहिं सिंध यूनिवर्सिटी कराची में क़ाइमु थी, AB हलीम खे उनजो वाइस चांसलर मुक़ररु कयो वियो, त उन वक़्तु लियाकत अली ख़ान कोशिशि कई त जीअं सिंध यूनिवर्सिटी कराची में न थिए। पोइ हुननि छा कयो त सिंध यूनिवर्सिटी खे उतां जॾहिं वाइस चांसलर साईं अल्लामा काज़ी थियो त 51 में उनखे हेॾां हैदराबाद ट्रांसफ़र कयो वियो ऐं पोइ त होॾां कराची यूनिवर्सिटी, छाकाणि त उन वक़्तु यूनिवर्सिटी इम्तिहाननि जो हिकिड़ो मर्कज़ हुई, त उन में जेको सिंधीअ वारो सेक्शन हो उन्हनि ख़तमु करे छॾियो। अल्लामा काज़ी तॾहिं ओल्ड कैंपस में उनखे हिन कोशिशि कई त उन में शोभा क़ाइमु कजनि ऐं रुॻो इम्तिहाननि जो मर्कज़ न हुजे। पोइ हिन मुख़्तलिफ़ शोभा क़ाइमु कया, पर जीअं तव्हां ॻाल्हि कई त ऑक्सफर्ड ऐं कैम्ब्रिज या हार्वर्ड यूनिवर्सिटियूं हुनजे आॾो हुयूं, उन करे हुन चाहिया त उनजा शोभा थियणु खपे, उन लाइ वसी एराज़ी हुजे। पोइ डॉक्टर बलोच साहब ऐं पाण जेको आहे मौजूदा जेका सिंध यूनिवर्सिटीअ जो कैंपस आहे जेका जामशोरे में, उनखे ॾाढो पसंदि कयूं ऐं उन वक़्तु अली अहमद या अली मोहन नाले चीफ इंजीनियर हो, उनखे वठी उनजो नक्शो ठाहियो ऐं पोइ सिंध गवर्नमेंट खे पाण हिकिड़ी रिथा ॾिनो जंहिंमें शोभनि जो क़याम बि हो ऐं मुख़्तलिफ़ कॉलेज, उन पहिरीं 9 कॉलेज हुआ, पोइ त 16 कॉलेज उन सां शिफ्ट कयूं ऐं मिसाल LMC या इहे कॉलेज हुआ उन वक़्त में। त पाण न रुॻो आर्ट्स जा शोभा क़ाइमु कयूं पर साइंस जा शोभा बि क़ाइमु कयूं। ॿी ॻाल्हि जेका न्याज़ साहब खां थोरी थी वई सबि, त अल्लामा काज़ी पाठ जा ज़रूरु आहे पर जावा हैदराबाद में आहे, तंहिं करे हुननि फाइनल जो इम्तिहान बि हैदराबाद मां पास कयो हो ऐं पोइ ॿाहिरि जेका तइलीम कई त पाण सिंध यूनिवर्सिटीअ खे दुनिया जे बहितरीनु यूनिवर्सिटियुनि मां ॾिसणु पिया चाहियूं, छाकाणि त सिंध यूनिवर्सिटी क़याम खां अॻु में जेठमल परसराम या काज़ी साहब ॿियनि यूरोप जूं यूनिवर्सिटियूं, हिंदुस्तान जूं यूनिवर्सिटियूं ॾिसी ऐं पोइ हिकिड़ो ख़ाको ज़हन में रखियो जंहिंखे अल्लामा काज़ीअ जामशोरे में पाए तकमील ते पहुचायो, जिते सिंधू दरिया हुजे ऐं जिते वरी उन में बाग़ बि हुजनि ऐं हमवार सतह वारियूं बि हुजनि, हेठि मथायूं बि हुजनि, त किथे कहिड़ो डिपार्टमेंट ठहे। त पहिरियां आउं सम्झां थो 15 डिपार्टमेंट जेके अल्लामा काज़ी कया, पोइ असांजे जेको आहे ग़ुलाम मुस्तफ़ा शाह या उन्हनि खां पोइ हींअर 42 लाइ 62 शोभा क़ाइमु थी विया आहिनि। त अल्लामा काज़ी चाहियो पिए त हिन यूनिवर्सिटीअ में मुख़्तलिफ़, तंहिंखां पोइ अल्लामा काज़ीअ जा ॿियो बि हिकिड़ो किरदारु आहे। पाकिस्तान जे क़याम लाइ जेको करारदाद पाकिस्तान हुई उनखे
तफ़सीली तरह 1943 में सिंध असेंबलीअ जेकी करारदाद पास कई, जंहिंमें सावरन एंड इंडिपेंडेंट स्टेट्स जो तस्वुरु हो, यूनिट्स जो तस्वुरु हो, त उहा जेका साईं GM सैयद करारदाद पेश कई, उनजो मतन तयारु करण में अलामा काज़ीअ जो वॾो हथु हो। तव्हां हिन में अंदाज़ो लॻाए सघो, पाकिस्तान खां पहिरीं जेका आलमनि जी हिकिड़ी कॉन्फ्रेंस थियणी हुई, जंहिं लाइ साईं GM सैयद अलामा काज़ीअ जे चवण ते ख़त लिखिया हुआ, त उन में बि अलामा काज़ीअ जो हिकिड़ो वॾो, हू सन में हिकिड़ो ख़ासि मकतब क़ाइमु करण जी कोशिशि कई, उते क़ाइमु न थी सघियो, जंहिंखे पोइ अॻिते हली यूनिवर्सिटीअ में पंहिंजे ख़्वाब जे तकमील जी सूरत में हुन आंदो। बर्नार्ड शाह जेको ब्लैक गर्ल इन सर्च ऑफ गॉड उनजे जवाब में पाण जेको आहे भूरी छोकिरी ख़ुदा जे ॻोल्हा में किताबु लिखियो, पर संदन जेको शाह लतीफ़ जे इंट्रोडक्शन आहे, जेको हाणे सिंधीअ में बि तर्जुमो थी चुको आहे, उहो कमाल जो आहे, जंहिंमें शाह लतीफ़ जे मुख़्तलिफ़ रुख़नि ते शाइरीअ जे पाण कयो अथनि, ऐं एलसा काज़ीअ सां तर्जुमे में शामिलु रहिया। शाह जो रिसालो जॾहिं तरतीब ॾिनो वियो, उन वक़्त में पाण जीअं त 67 में उहो छपियो आहे, 67 में मदर एलसा वफ़ात करे वई, उन वक़्तु ज़हनी परेशानियुनि में हुआ। शाह उन मां केॾारो कढियो वियो आहे, ऐं ॻोल्हे थकिजी पियो आहियां त किथे बि अलामा काज़ीअ उन जे कढण जे बारे में किथे ज़िक्र न कयो आहे। आया अलामा काज़ी कढियो या अलामा काज़ीअ जा शागिर्द अब्दुल वाहिद हाले पटो या ॿिया जेके आहे उन्हनि उनखे कढियो, छाकाणि त उन वक़्तु पाण ज़हनी तरह तमामु मुतासिर संदन ज़हन हो। त हाणे इहो हिकिड़ो तारीख़ जो वॾो हिकिड़ो बहस आहे, पर संदन शाह जे रिसाले जी तरतीब जेका आहे उहा कमाल जी आहे, जंहिंमें सुर सुहिणी आख़िर में रखनि था त कहिड़े मंझि हिसाब हुअणु मुंहिंजो होतरे, त माना इब्तिदा किथां थी थिए, इंतिहा किथे थी थी, त शाह जे फ़लसफ़े जे रोशनीअ में उन जी तरतीब ॾियण वारो अलामा काज़ी हो ॿियो को बि कोन हो। ॿियनि सभिनी रिसाला तरतीब ॾिना, हिन सुरनि जी तरतीब शाह साहिब जी फ़िलासफ़ी या शाह साहिब जे फ़िक्र जी रोशनी में कई आहे। इहा हिकिड़ी नई ॻाल्हि आहे। ऐं अलामा काज़ीअ ते नंढिड़ो किताबु करमन भरी दिलड़ी असांजे काज़ी फैज़ मोहम्मद लिखियो, उनखां पोइ हिकिड़ो अंग्रेज़ीअ में किताबड़ो असांजे हबीबुल्ला सिद्दीक़ी लिखियो, डॉक्टर बलोच नंढड़ा नंढड़ा किताबड़ा लिखिया, यूसुफ शेख हिकिड़ो किताबु लिखियो आहे। त अलामा काज़ीअ ते जामे किताबु जेको 1500 सुफ़नि खां बि मथे आहे, ऐं उहो मदद अली सिंधीअ कल्चर डिपार्टमेंट खां कल्चर डिपार्टमेंट खां छपाए पधर कयो आहे। उन में हुन कोशिशि कई आहे साईं GM सैयद ॾांहुं ख़त, अली नवाज़ जतोई ॾांहुं ख़त, ॿियनि आलमनि ॾांहुं ख़त, उन में जेको पाण वटि तइलीम जो तस्वुरु हो, यूनिवर्सिटीअ जो तस्वुरु हो, उन्हनि खे बिल्कुलु हुन हवाले तौरु उहे सभु शयूं ॾिनियूं आहिनि। ऐं मां त अञा 150 पेज उन जा पढ़िया आहिनि। त कमाल जी ॻाल्हि आहे त हुनखे तसलसुल जे नमूने सां मदद अली सिंधी महिल आउं सम्झां थो त इहा पहिरीं कोशिशि आहे अलामा काज़ी खे डिसेफर करण जी या हुनखे ज़ाहिर करण जी। त आउं सम्झां ॾाढो ज़बरदस्त किताबु आहे जेको सिंधी क़ौम जे हर फ़र्द खे पढ़णु घुरिजे। तमामु ख़ूबसूरत ऐं लाभायती गुफ़्तगू ॿिन्ही शख़्सियतुनि ते, ऐं ख़ासि तौर ते जॾहिं तव्हां जोए साहब अलामा काज़ी ते ॻाल्हायो पिए त काज़ी साहब जो हिकिड़ो जुमिलो मूंखे वर यादि पिए आयो। हुन चयो हुयो त अरबी ॿोली अहम इन करे आहे जो हुन में क़ुर शरीफ़ लथो, ऐं सिंधी ॿोली इन जे करे अहम आहे जो हुन में शाह जो रिसालो आहे। जितन पखीअ पेर तित टिमके बाहिड़ी, ॿियो ॿारींदो केरु खाहोड़ कीअ खेररी। तव्हां सभिनी जी तमामु घणी महिरबानी, ख़ासि महिरबानी साईं ताज जोए साहिब जन जी ऐं साईं नियाज़ पमर साहिब जन जी। महिरबानी।